नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल पुछणो आहे। हाँ सॼी दुनिया में क्रिसमस जो त्योहार मल्हाईंदा आहिनि न, हाँ त चवंदा आहिनि इहो जीसस क्राइस्ट जो जनम ॾींहुं आहे। हाँ पर जनम ॾींहुं त केक वग़ैरह कटिबो आहे, हाँ पर इन ॾींहं ते सभिनी घरनि में हिकु पेड़ रखंदा आहिनि हाँ ऐं हुन में लाइट्स लॻाईंदा आहिनि हाँ ऐं चवंदा आहिनि हिकिड़ो सांता क्लॉज ईंदो आहे, उहो सभिनी खे अची करे गिफ्ट ॾींदो आहे। हाँ त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो हिन बर्थडे में छा मतिलबु आहे, हिनजो अर्थ सम्झनि न? हाँ हाँ ॾिसो, चईंदा त आहिनि भई जीसस क्राइस्ट जो जनम वरितो हुई, लेकिन जनम वरितो ई हिन जो मतिलबु हुननि जे धर्म जी वृद्धि थी। ठीकु आहे। अच्छा। हाँ, त जीअं पाण पहिरियों ॿुधायोसीं न भई सतयुग खां इहा सृष्टि शुरू थींदी आहे। सतयुग में पहिरियों देवी देवता धर्म हूंदो आहे, पोइ त्रेता में बि उहो ई धर्म हूंदो आहे, पोइ द्वापर खां धर्मनि जी वृद्धि थींदी आहे। त ही जेकी धर्मनि जी वृद्धि थी थिए न, हीअ हिकु पेड़ जे तरह थी थिए। जे पेड़ में न पहिरियों बीज बोईंदा आहियूं, पोइ जड़ियूं निकिरंदियूं आहिनि, पोइ तना, पोइ टालियूं। इहे हिन जेको हिन धरती ते जेको खेल थो हले अलॻि अलॻि धर्मनि जो, त इहे धर्म निकिता किथां? हिन जो बीज आहे परमात्मा बाप। भई धर्म में छा आहिनि? आत्मायूं शरीर वठी करे अलॻि अलॻि धर्मनि में पार्ट थी वॼाइनि। ठीकु आहे। त मुख्य केरु थी वई? आत्मायूं ऐं परमात्मा। त परमात्मा हिन सृष्टि रूपी रंगमंच ते जेको इहो पूरो पेड़ मुआफ़िक पूरा धर्म फैलियल आहिनि, हिन जो बीज आहे। ठीकु आहे। त परमात्मा जॾहिं आया हिन धरती ते, त जीअं आत्मा आहिनि हुननि जी मदद कई हिन दुनिया खे वसाइण लाइ वरी खां, त उहे सभु जड़ियूं थी वियूं। भई पहिरियों बीज खां पोइ जड़ियूं निकिरंदियूं आहिनि न, त हुन मतिलबु जड़ियुनि मुआफ़िक पूरी दुनिया में परमात्मा जो संदेश ॾिनो कि भई हाणे परमात्मा आयो आहे नई सृष्टि, नए धर्म जी स्थापना करणु। त उन खां पोइ जेको तनो निकितो न हुतां, तने खां सृष्टि शुरू थी सतयुग जी। अच्छा। हाँ, ऐं बीज ऐं जड़ियुनि जो कमु कॾहिं थियो? कलयुग ऐं सतयुग जे विच में संगम युग ते हिन बीज ऐं जड़ियुनि जो कमु थियो, जंहिंसां सतयुगी रूपी तनो निकितो। अच्छा। सतयुग त्रेता में उहो पेड़ जो तनो वॾो थियो, पोइ हुन खां पोइ टालियूं निकितियूं। त पहिरीं टाली कहिड़े धर्म जी निकिती? इब्राहिम धर्म जी। अच्छा। पोइ ॿी टाली निकिती बौद्ध धर्म जी। टी टाली निकिती न क्रिश्चन धर्म जी। चौथी टाली निकिती सन्यासी धर्म जी। पंजी टाली निकिती मुस्लिम धर्म जी। पोइ सिख धर्म जी। पोइ जेकी अंत में जेकी नंढी नंढियूं टालियूं हूंदियूं आहिनि न, इहे सभु अॼु जेका ईअं गांव गांव में पंचायत आहिनि, मठ पंथ आहिनि, गवर्नमेंट आहे, हाणे इहे थी संभाले न सृष्टि खे, त मतिलबु पंहिंजे पंहिंजे देश खे। त ईअं ई सृष्टि हिकु पेड़ मुआफ़िक वधंदी वई। अच्छा। हाँ, त जेको ट्री लॻाईंदा आहिनि न, मतिलबु हुन समय जॾहिं क्रिश्चन जो जीसस क्राइस्ट जो जनम थियो, त मतिलबु हिकु टाली निकिती हिकु धर्म जी। त उहो क्रिश्चन वारा त हिन करे पेड़ लॻाईंदा आहिनि, मतिलबु उहो हुननि जी टाली अथनि हिकु तरीक़े सां। अच्छा। त हुन टाली खे ई पाण अगरि हेठि रखूं त उहो बि पेड़ मुआफ़िक थी वेंदी आहे न, नंढो सो। पेड़ मां हिकु टाली कटे चओ हुनखे बोयूं त पेड़ न ठही वेंदो नंढो? मतिलबु उन्हनि जे धर्म जी शुरूआत थी। हा, उन्हनि जे धर्मनि जी शुरूआत थी। त हुनमें जेकी लाइटियूं आदि लॻाईंदा आहिनि, हुनखे डेकोरेट कंदा आहिनि, हिन जो मतिलबु इहो थी वियो भई हुनजे धर्म में जेकी आत्मायूं हूंदियूं न, उहो सभु पंहिंजे पेड़ में ईअं चमकाईंदियूं पंहिंजे धर्म खे। जीअं अॼुकल्ह बि क्रिश्चन धर्म में अलॻि अलॻि वॾियूं वॾियूं आत्मायूं आहिनि,
जो उन्हनि खे हिन धर्म जी पालना थी करनि, हुननि जे कारण हुननि जी धर्म वृद्धि थो थिए। जीअं टाली में बि पतनि सां फूलनि सां हुन टाली जी शोभा थींदी आहे न, त उहे ई हुन जे धर्म जी हुन टाली में अहिड़ियूं अहिड़ियूं आत्मायूं आहिनि चमकरी, जीअं चांद तारा रोशनी कंदा आहिनि न, अंधियारे में बि चांद तारा पूरी दुनिया खे रोशनी था ॾियनि, त उहे बि पंहिंजे धर्म में हिकु रोशनी जीअं कमु था करनि। मतिलबु कोई बि असांजे धर्म जी आत्मा ईअं मतिलबु दुखी अशांत न रहे, त जेतिरो जेतिरो हुनखे डेकोरेट कंदा आहिनि ओतिरी पंहिंजे जीवन में सुख शांती ईंदी आहे। त ईअं अॼुकल्ह सभु धर्म वारा बि हिन क्रिश्चन खे जेको पेड़ आदि लॻाईंदा आहिनि, सभु धर्म वारा बि ईअं करनि था न, अॼुकल्ह पूरी दुनिया में इहो त्योहार मल्हाइनि था। त ईअं ई सभु धर्म वारनि जी बि हुन पूरे सृष्टि रूपी वृक्ष में अलॻि अलॻि टाली त आहे सही, भल उहे एॾे मतिलबु एतिरी स्मृति सां नथा मल्हाइनि, उहे त हिन करे था मल्हाइनि भई क्रिसमस आहे मल्हायो, लेकिन हिन जो यथार्थ मीनिंग हूंदो आहे कि सभु धर्म वारनि जो हिन सृष्टि रूपी पेड़ में हिकु हिकु टाली आहे, त सभु पंहिंजे उन रीति सां उनखे सजाइनि था। जेका गिफ्ट आदि ॾींदा आहिनि, भई हिक ॿिए खे गिफ्ट ॾींदा आहिनि, मुख मीठो कंदा आहिनि, त हिन जो मतिलबु मुख मीठो करणु मतिलबु पाण खे सभिनि सां मिठो ॻाल्हाइणो। ॾिसो तव्हां कंहिंसां हिकु शब्द बि मिठो ॻाल्हाईंदव न, सम्झो तव्हां कंहिंसां पहिरीं बार मिलियो, तव्हां हुन सां मिठो ॻाल्हायो त उहो पूरी लाइफ जे लाइ हुनजे तव्हांजे लाइ उहा इम्प्रेशन मतिलबु चईंदा आहिनि न, तव्हांजे लाइ हिकु छवि हुनजे मन में वेही रहंदी आहे। ऐं तव्हां अगरि हुन सां कुझु ग़लति ॻाल्हायो त उहो पूरो ई की न न न इहे त ईअं ई आहे, ईअं त ईअं ॻाल्हाईंदी आहे, मतिलबु हिकु मुलाक़ात में हिकु शब्द सां ई, त उहे ई हुन में मिठास जेका खाराईंदा आहिनि, जेको केक आदि, हुनजो मतिलबु हूंदो आहे कि पाण सभिनि सां मिठो ॻाल्हायूं, सभिनि जे बारे में मिठो अर्थात सुठो सोचूं। मधुरता जो गुण जेको थींदो आहे न, इहो मधुरता जो गुण आत्माउनि में जॾहिं अची वेंदो आहे त उहो जेकी टाली हूंदी आहे न पंहिंजे धर्म जी, उहो हिकदमि सुठी थी वेंदी आहे। भई धर्म में त पाण ई सभु आहियूं न, सभिनि जो पंहिंजो धर्म आहे, सभु पंहिंजे पंहिंजे धर्मनि में हिक ॿिए सां सुठो मिठी तरीक़े सां ॻाल्हाईंदियूं, हिक ॿिए खे सुठो सुठो उपहार मतिलबु सहयोग ॾियनि। भई अॼु तव्हां मूंखे कुझु गिफ्ट ॾींदव, घणा ॾींहं हलंदी उहा, चाहे साल ॿ साल, लेकिन अगरि मां तव्हांखे सहयोग ॾियां हर हिकु ॻाल्हि में, तव्हांजी मदद करां, तव्हांखां बि कुझु राय सलाह ईअं मतिलबु सुठो व्यवहार आदि रखणु, माण्हू खे मुख सां बि पाण पंहिंजी प्रेज़ेंस सां शांती सुख ॾियूं, त इहो बि उपहार थी वियो न। कंहिंखे शांती सां व्यवहार करो, सुख सां सुठी सां व्यवहार करो, ख़ुशी सां व्यवहार करो, इहो उपहार थींदो आहे। अॼुकल्ह माण्हू अलॻि अलॻि गिफ्ट रखनि था, परंतु केक आदि ठाहिनि था, लाइटियूं था लॻाइनि, लेकिन हिन जो मतिलबु छा आहे कि पाण खे बि पंहिंजे धर्म में ईअं चमकणो रहणो, चमकणो मतिलबु सभिनि खे पंहिंजे अंदरि जेका बि गुण आहिनि उहे ॾियणा आहिनि। जीअं तारा चमकनि था, लाइट था ॾियनि न, उहो ई पाण खे बि पंहिंजे गुणनि सां, सहयोग सां, ख़ुशी सां, इहे सभु सभिनि खे सहयोग ॾियणो। इहे उपहार बि थी वियो, रोशनी बि थी वई। भई तव्हां कंहिंखे रास्तो ॿुधाईंदो त चईंदो न मुंहिंजे जीवन में त रोशनी अची वई, त पंहिंजी आत्मा में अहिड़ा सुठा गुण संस्कार हूंदा त पंहिंजी आत्मा जी लाइट सां, जेका गुण संस्कार हूंदा न, इहा आत्मा जी लाइट हूंदी आहे जो कर्मनि खां ॾेखारे में ॾींदी आहे, त उहो पाण आत्माउनि ॿियनि आत्माउनि खे ॾियूं, उपहार ॾियूं, मतिलबु सुख शांती ख़ुशी जो सहयोग ॾियूं, मिठो ॻाल्हाइण। हाँ, सांता क्लॉज
अच्छा, सेंटा क्लॉस मतलब थींदो आहे जीअं हिन में ॾेखारींदा आहिनि न बुड्ढो बाबा हूंदो आहे, उन में मुख्य 2 कलर हूंदा अथनि, रेड ऐं वाइट, सफ़ेद ऐं लाइट। हाँ सफ़ेद ऐं लाइट मतलब कि शिव मतलब परमात्मा, जेके माण्हू भारतवासी शिव चईंदा आहिनि। अच्छा हाँ, उन शिव बाबा जो कलर हूंदो आहे परमात्मा जो लाइट। ऐं उहो ई हिन सृष्टि ते जेको पूरो वृक्ष पाण हाणे एक्सप्लेन कयो न पहिरियों, त उहे ई हिन पूरे वृक्ष जो बीज आहे, जेके सभु धर्म वारा मञनि था, छो जी वो सभिनि आत्माउनि जो पीउ परमात्मा आहे। सभु धर्म वारा उन निराकार खे, क्रिश्चियन भी लाइट खे मञंदा आहिनि। लाइट मतलब रेड कलर जी लाइट, मतलब जॾहिं पाण जोत जॻाईंदा आहियूं त उन में थोड़ो रेडिश कलर भी ईंदो आहे न। त शिव बाबा जो जेको कलर आहे न उन में आहे आत्मा, त आत्मा बिंदी बिंदी वाइट ॾेखारे ॾींदी, हुनजे आसपास जेकी रोशनी आहे वो ऑरेंजिश और रेडिश हूंदी आहे। इन करे शिव रेड एंड वाइट जेको सेंटा क्लॉस ठाहींदा आहिनि न, त उन परमात्मा हिन सृष्टि ते अची करे जे तन सां द्वारा हिन पूरी सृष्टि रूपी वृक्ष जी वापसि खां स्थापना कई, त उहो तन ॿुढो हुयो। अच्छा भई ॿुढे में ईंदो त ॿुढो अनुभवी हूंदो आहे न, हुनखे सभु पंहिंजे जीवन जो अनुभव थींदो आहे। चईंदा आहिनि न बुढ़ापे में मतलब जीवन जो अनुभव थी वियो। 60 वर्ष जी 60 वर्ष ताईं माण्हू खे जेतिरो अनुभव थी वियो ओतिरो थी वियो। त परमात्मा जॾहिं सृष्टि ते संगम युग ते आया, संगम युग जे समय में त हुन ॿुढे तन में आया, त वो लाल लाइट, लाल जेको कलर आहे उनजो प्रतीक आहे परमात्मा जी लाइट। ऐं सफ़ेद मतलब बुढ़ापे में छा थींदा आहिनि वार सफ़ेद थी वेंदा न जी, त सफ़ेद मतलब ॿुढे तन जे द्वारा। इन करे वो सेंटा क्लॉस ॿुढो ई ॾेखारींदा आहिनि, जवान छो न ॾेखारींदा आहिनि, ॿार छो न ॾेखारींदा आहिनि। छो जी परमात्मा ॿार जे तन में ईंदो त एॾो कमु करे न सघंदो, छो जी हुनखे पंहिंजो शरीर कोन अथसि, हुनखे दुनिया जो अनुभव कोन अथसि न। वो त आत्मा ई आहे न, भई हिन जीवन में शरीर वठी हलंदासीं त अनुभव थींदो न। भई परमात्मा खे त शरीर ई न आहे, वो पहिरीं बार 5000 साल में हिकु बार हेठि अची करे दुनिया खे चेंज कंदो, त ज़रूर के ॿुढे अनुभवी तन में अची करे ई पंहिंजो कमु कंदो न। त वो हुन तन में अची करे हुन हिन पूरे वृक्ष जी स्थापना कई, सभु धर्मनि जी। अच्छा, त हिन करे ॾेखारींदा आहिनि सेंटा क्लॉस गिफ्ट खणी आयो, मथां ई आयो। घोड़ा बि ॾेखारींदा आहिनि, भई घोड़े टांगे ते वेही करे अचे थो। शरीर खे घोड़ो भी चईंदा आहियूं न। हिन घोड़े रूपी जंहिंजे शरीर में आयो, हुन द्वारा परमात्मा पाण खे कहिड़ा उपहार ॾिनई, पाण खे सुख, शांति, प्रेम, आनंद, पवित्रता, शक्तियूं ॾिनई। एॾा उपहार ॾिनई कि पंहिंजे पूरा अॻियां जेका 5000 साल हलूं था पाण, उन उपहारनि सां ई पंहिंजो जीवन हलंदो। त स्थूल रीति अॼुकल्ह माण्हू हिक ॿिए खे ईअं गिफ्ट था ॾियनि, लेकिन परमात्मा छा था चवनि, कहिड़ो गिफ्ट ॾियो? सुख जो, शांति जो, पवित्रता जो, हाँ, शक्तियुनि जो, आनंद ॾियो। हेलो, हाँ दीदी, चओ था छा कुझु? मतलब मिठो ॻाल्हाइबो त मतलब मिठो बात करे सभिनी खे। हाँ मतलब मिठो ॻाल्हाइबो। हाँ, हिक ॿिए खे मिठाइयूं था खारायो, हिन करे हिन सां त हिक ॿिए खे मिठो ॻाल्हायो, मिठी दृष्टि सां ॾिसो। कंहिंजी ॾिसण बि ईअं थींदो आहे न, भई ॾिसी करे त उहा नज़र बि पंहिंजी मिठी हुजणी खपे। ठीकु आहे, त हाणे क्रिसमस खे इन रीति मल्हाइजो। आहे सभु धर्मनि जे लाइ इहो त्योहार छो आहे? छो जी हर धर्म जी अलॻि अलॻि टाली आहे हिन वृक्ष में। ठीकु आहे? जी दीदी, थैंक यू।